अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सिद्धी ॻाल्हि में आवां तव्हां मेज़बान वकास जो असां सां गॾु मौजूद आहिनि सीनियर तदीनगार गुलाम नबी मोराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम सिद्धी ॻाल्हि हर हफ़्ते अंगनार हर बात शाम 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव निश्चित न जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ तव्हां रिपीट प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम शुरूआत कयूं था। सर, एहतसाब अदालत तोशाखाना केस में PTI बानी ऐं हुनजी घरवारी बुशरा बीबी खे 14 साल बामुशक़त सख़्त पोरे सां कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जुर्म दंड बि त विधो अथव न? जी, 1 अरब खां वधीक जो दंड पियल आहे। ख़ैर ॾिसो, ॻाल्हि आहे त हिकिड़ी सज़ा कल्ह आई आहे, हिकिड़ी सज़ा अॼु आई आहे जी। ऐं जंहिं जल्दीअ में जज सज़ाऊं पिया ॾियनि, इन सां हिकिड़े क़िस्म जो अजीब इम्प्रेशन क़ाइमु थो थिए। जी। असांखे हू इंसाफ़ लाइ चवनि था या अदुल जी ॻाल्हि इहा आहे त अदुल न सिर्फ़ु थिए पर थींदो नज़र अचे। ठीकु आहे न? जी। तव्हांखे जेकॾहिं ॿियनि मुल्कनि जी मां ॻाल्हि ॿुधायां त दुनिया में किथे बि जॾहिं तव्हां कोर्ट में वञो था ऐं कोर्टुनि जी ॻाल्हि कयो था त उते अदुल थींदो बि नज़र अचे थो ऐं अदुल थिए बि थो। हाणे जिन मुल्कनि में अदुल जो निज़ाम कमज़ोर आहे, यानी अदुल जी इम्पोर्टेंस मां तव्हांखे ॿुधायां त सेकेंड वर्ल्ड वॉर में चर्चिल यानी इंग्लैंड जो प्राइम मिनिस्टर ऐं जंग पिए हली जर्मन सां, जॾहिं हू जंग जे मैदान ते वियो, विज़िट थींदा आहिनि न, जीअं अॼु असांजी बि जंगियूं हलंदियूं आहिनि त वेंदा आहिनि भली पब्लिक जे कंज़म्पशन जे लाइ वेंदा आहिनि, फ्रंट ते वञी ॾिसंदा आहिनि त छा सूरत हाल आहे। त उते जॾहिं मोटियो पिए त उते हुननि साफ़ ई फिरी आयसि, भई ॻाल्हि इहा आहे त ॿुधायो तव्हां छा ॾिठो जंग जो मैदान में, असांजी पोज़ीशन छा आहे? चई छा मतिलबु? चई असां ॿुधायो त जंग खटूं था या हारायूं था। त अदुल जे निज़ाम जी ॻाल्हि थो कयां। चर्चिल चयो त तव्हांजे कोर्ट में इंसाफ़ थिए थो? ॾिसो केॾी इम्पोर्टेंस आहे अदुल जी। हा, थिए थो। तव्हांजूं कोर्टूं ठीकु कमु कनि पियूं, इंसाफ़ ॾियनि पियूं, इंसाफ़ कनि पियूं। चए पोइ तव्हांखे केरु चए हिन क़ौम खे केरु बि जेको आहे सो शिकस्त नथो ॾेई सघे। इंसाफ़ ऐं अदुल जो एतिरो आहे, मां सम्झंदुसि त नंबर 1 कंहिं मुल्क जे जेकॾहिं निज़ाम जेको बचाए थो मुल्क खे, उहो अदुल जो निज़ाम आहे, इंसाफ़ जो निज़ाम आहे। असां बदकिस्मती सां जेको नज़र थो अचे, जहिड़े नमूने फ़ैसिला था थियनि, यानी तव्हां ॾिसो था त सॼी दुनिया थी ॾिसे। हाणे सपोज़ तव्हां इन क़िस्म जा फ़ैसिला था कयो, एतिरो उभराई में फ़ैसिला था कयो, हाणे हिते केरु ईंदो जेको इन्वेस्टमेंट अची कंदो? ॿुधायो कहिड़ो माण्हू आहे जेको चवंदो मां पैसा खणी वञा ऐं वञी उते लॻायां ऐं उतां जे माण्हुनि खे रोज़गार ॾियां ऐं उन मुल्क जी इक़्तिसादियात खे बहितर कयां? कहिड़ो माण्हू आहे? केरु बि न ईंदो। कहिड़ी पार्टी ईंदी? चवंदे भई हिननि वटि त हाल ई आहे इंसाफ़ जो। उते जेकॾहिं असां वञूं, सपोज़ चाइनीज़ अचनि, बर्मीज़, जेके बि अचनि बिज़नेस करण ते, इंडियन्स अचनि, अमेरिकन्स अचनि, यूरोपियन्स अचनि, उहे सभु इहो ॾिसंदा त हिननि जो निज़ाम अदुल जो निज़ाम कीअं आहे। ही माण्हू त छो था भॼनि दुनिया जा, ऐं तुंहिंजा पढ़ियल लिखियल माण्हू, तव्हां जेको तव्हांजो ब्रेन ड्रेन आहे, ब्रेन ड्रेन माना त जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि से छो था भॼनि ॿाहिरि? नौजवान तबिको छो थो भॼे ॿाहिरि? छो त उते अदुल आहे। भली हू का यहूदी आहिनि, भली हू क्रिश्चन्स आहिनि, नॉन मुस्लिम्स आहिनि, पर उते अदुल आहे। उते मुस्लमान बि हिकु जहिड़ो त ॿियो बि हिकु जहिड़ो। जेकॾहिं कोर्ट में वेंदो त कोर्ट में हुनखे उहा ई ट्रीटमेंट मिलंदी जेका उतां जे लोकल सिटीज़न खे मिलंदी ऐं जेको ॿिए खे मिलंदी। सो चवण जो मुंहिंजो मतिलबु इहो आहे त अदुल जे निज़ाम खे असां दुनिया में हेठियनि नंबरनि खां, जेकॾहिं 160 मुल्क आहिनि फॉर एग्ज़ाम्पल, त असां 55-56 नंबर ते हूंदा अदुल जे इंसाफ़ में। ऐं ग़ैरतमंद क़ौमुनि जे लाइ वॾी गार बि आहे इहा। तव्हां वटि अदुल जो इंसाफ़ अहिड़ो आहे हल्को। हाणे उन में केरु केरु थो कंट्रीब्यूट करे? असां पाण था कंट्रीब्यूट, सिविल सोसाइटी, जेका पॉलिटिकल सिस्टम्स, पॉलिटिकल पार्टीज़, जेका जॾहिं ॿिए ते थो थिए, अपोनेंट ते थो थिए ज़ुल्म या जबर, कहिड़ी बि पार्टीअ ते, त ॿी पार्टी वाह वाह ताड़ी थी वॼाए। ठीकु आहे, हिन में नवाज़ लीग वारा ताड़ी वेठा वॼाइनि, वाह वाह वेठा कनि। उनजो सबबु आहे जॾहिं PTI जो बानी हुकूमत में हो त उहो बि वाह वाह कंदो हो। ठीकु, ऐं ख़बर हुनखे बि हुई त हीउ जेको थिए पियो कमु सो सत ई आहे। यानी इन में को शक मूंखे कोन्हे त को इन्हनि करप्शन न कई आहे, पर
जिन करप्शन कई है हुकुमराननि उन्हनि खे बजाए उतां वठण जे जितां उन्हनि सही करप्शन कया वतन ॿिए अंट शंट मामलनि में इन्वॉल्व कंदा। सही। छा नवाज़ शरीफ़ जी जेका प्रॉपर्टी आहे लंडन में उहा साबित करे सघंदो? सही। छा उहो जेकॾहिं सही नमूने में कजे, इंसाफ़ अदल इंसाफ़ जी ॻाल्हि था कयूं न, या पीपुल्स ज़रदारी साहब आहे, उहो प्रॉपर्टी करे सघंदो जस्टिफाई? सही। छो त अॼु खां 20 साल 30 साल हिन जी जेकॾहिं 40 साल अॻु में ॾिसो त नवाज़ शरीफ़ छा हो या ज़रदारी साहब छा हो या असांजा ॿिया पॉलिटिकल लीडर छा हुआ, मौलाना फज़ल रहमान छा हो, या जेके पॉलिटिक्स में आहिनि जनरली हाणे ही कीअं थी विया आहिनि। उन्हनि दुबई में घर, पाकिस्तान खां ॿाहिरि प्रॉपर्टियूं, अमेरिका में घर, ऑस्ट्रेलिया में घर, इंग्लैंड में घर, यूरोप में घर, इहे किथां आया आहिनि आफ्टर ऑल? सही। सो उहा ॻाल्हि केर बि कोन थो करे। जेको बि हुकुमरान महिल ताईं आयो आहे त भई पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन तौर ते कंदो, ऐं उनखां पोइ नैब जो चेयरमैन बड़ो नालाइक़ लॻाईंदो जंहिंखे ख़बर बि न हुजे त करिणो छा आहे। हिनखे ॾंडो ॾियणो आहे, ॾंडो ॾियणो आहे। सही। फलाणे खे गिरफ़्तार करिणो आहे, गिरफ़्तार करिणो आहे। पर बाबा ॻाल्हि आहे त बिना सबूतनि जे, बिना ॻाल्हि जे, बिना वज़नदार केस जे तव्हां कीअं था कंहिंखे करे सघो? सही। सो तंहिंजे करे हीउ जेको अदल जो निज़ाम असांजो जेको अपेरेंटली नज़र पियो अचे, जी, जीअं चयमि न त इंसाफ़ थिए न बल्कि थींदो नज़र अचे, जी, ॿई शयूं एब्सेंट थियूं लॻनि, ॿई शयूं गैर हाज़ुर थियूं लॻनि। सही। थियणु ईअं खपे जेकॾहिं हिन मुल्क खे ठाहिणो आहे त अदल जे निज़ाम खे ठीकु कयो, मुल्क ठही वेंदो। सही। पर असांजो अदल जो निज़ाम कॾहिं खां ख़राबु आहे? डे वन खां ख़राबु आहे। जस्टिस मुनीर जी जजमेंट जेका आई, जंहिं वैलिडेट कयो डिज़ोल्यूशन ऑफ असेंबलीज़ खे, छो त ग़ुलाम अहमद जेको उन वक़्त में करता धरता हो, उहो बि काकेज़ई पठाण हो, ही बि काकेज़ई पठाण हो। सही। उन करे उन फ़ैसिलो हुन जे हक़ में ॾेई, उन खां पोइ तबाही बर्बादी थी। अदल जे इंसाफ़ खे बहितर कयो, पहिरियों कमु इहो कयो, फ़ौज बि पोइ थी अचे, ब्यूरोक्रेसी, सिविल ब्यूरोक्रेसी बि पोइ थी अचे। तव्हांजो अदल जो निज़ाम ठीकु थींदो, सभु कुझु ठीकु थी वेंदो। सही। आहे ई प्रॉब्लम हिते। हाणे उहो असां उनखे ॾिसूं ई कोन था त असां दुनिया जे मुल्कनि जी कैटेगरी में कहिड़ी लेवल ते पहुतल आहियूं। ऐं तव्हां अदरवाइज़ बि ॾिसो न, तव्हां भला इहो साॻिया जज हुया, इहो साॻियो जज हो जंहिंजो इमरान ख़ान खे सज़ा ॾिनी आहे, इहो साॻियो जज हो जंहिं नवाज़ शरीफ़ खे ॾिनी, साॻियो जज हो जंहिं गिलानी खे ॾिनी, साॻियो जज हो ॾींदो आयो आहे परवेज़ अशरफ खे ॾिनी। हाणे उहो साॻियो जज आहे जेको हिते अची पहुतो आहे। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीअ सोसाइटी कीअं थी एक्सेप्ट करे अहिड़नि जजनि खे? सही। मिट हूंदा, माइट हूंदा, फैमिली हूंदी, आफ्टर ऑल किथे त ज़मीर लोॾो खाए। जी। सो अदल जो इंसाफ़ ठीकु कयो, मुल्क ठीकु थी वेंदो। अदल जो इंसाफ़ जहिड़े नमूने असांजो हले पियो, अदल जो निज़ाम जहिड़े नमूने असांजो हले पियो, जेकॾहिं इहो जारी रहियो त मुल्क जी तरक़ी नामुमकिन आहे। अच्छा सर, तहरीक इंसाफ़ इन फ़ैसिले जे ख़िलाफ़ हाई कोर्ट में इनखे चैलेंज करण जो अदा ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, उहो त कहिड़ो बि फ़ैसिलो थींदो त ॿी पार्टी वेंदी दूर। सही। कहिड़ो बि फ़ैसिलो थींदो, जेकॾहिं हिनखे छॾिणा त वरी हुकूमत वञे मथे अपील में। जी। हाणे ही वेंदा अपील में ऐं इहो मथे कोर्टुनि में त बीह कोन सघंदो। पर मां अॼु एतिज़ाज़ हसन जी ॿुधो पिए त हुन चयो त असांखे उमेद घटि आहे इस्लामाबाद हाई कोर्ट मां, ऐं असांखे बहरहाल हिकु ॾींहुं बि न बीहंदो, मथे वेंदो त। सही। सो मां तव्हांखे ॿुधायां, ॻाल्हि इहा आहे त अचूं था हिन ते त हिन जज बि अदल जो सिस्टम, अदल सिस्टम जो, जुडिशल सिस्टम जो हिकिड़ो हिसो हो न। सही। मेन हिसो, छो त 20 ग्रेड जो ऑफिसर तक़रीबन 21 ग्रेड जो सेशन जज हूंदो आहे, जी, उहो हिकिड़ो मेन। उनखां पोइ हाणे जेकॾहिं ईअं तनक़ीद थिए ओपनली, या माण्हू चवनि त हितां इंसाफ़ न मिलंदो फलाणी कोर्ट मां, त केॾी ख़राबु ॻाल्हि आहे। सही। सो यार भाऊ, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त असां बदबख़्त आहियूं। असां हिन घर खे कोन संभालियो, असां हिन घर खे उजड़ण ॾिनो आहे ॾींहं ॿिनि पहिरें खां। जीअं तव्हांखे ॿुधायो, पाकिस्तान ठहण सां असांखे का लीडरशिप न मिली जेका हिनखे सही फुटिंग ॾिए। ईअं ॼण खोड़ मुल्क आहिनि जिन खे लीडरशिप कान्हे, पोइ मिली त ठही विया। मलेशिया कीअं ठहियो, महातीर मोहम्मद अची वियो, ठही वियो। इंडोनेशिया जहिड़ो मुल्क उहो ठहे पियो, लीडर अची वियो। सो जेको जिते लीडर ईंदो, जेको बिलीव,
सिंगापुर छा हो, सिंगापुर में पाणी पीअण जो कोन्हे पंहिंजो, हिते नंढिड़ो ख़ितो आहे, उहो ठही वियो, ख़ुशहाल आहे हितां। उते उन्हनि जो हेल्थ सिस्टम एॾो सुठो आहे जो पाकिस्तान जा केतिरा उते था वञनि पंहिंजो ऑपरेशन कराइण। मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे जो मखदूम साहिबु उते वियो, अमीन फ़हीम साहिबु, ऐं शाहनवाज़ यूनुस साहिबु उते वियो। सो ॻाल्हि आहे असां जो टिबो ऊंधो ई ऊंधो आहे, असां वटि का शइ ठीकु न आहे। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे त सिस्टम में आहे, सो सुप्रीम इस्लामाबाद हाई कोर्ट बि वेंदा, उतां इंसाफ़ न मिलंदो त सुप्रीम कोर्ट वेंदा, जे न मिलंदो त वरी अॻियां हली छा थियो, तैयब अर्दगान जो छा थियो, तैयब अर्दगान खे बि ईअं सज़ाऊं ॾिनियूं, उतां जी सिस्टम जी नालो नथा खणूं कंहिं इदारे जो, उतां जो सिस्टम उनखे सज़ाऊं ॾियारियूं ईअं ई ठीकु हलियो वियो अंदरि। उन खां पोइ जेको आहे पार्टी अची वई हिनजी, जिन पार्टी अहिड़ो कानून ठाहियो हुनखे रिलीफ मिलियो, ॿाहिरि आयो, ॿाहिरि आयो लीडर थी वियो। ॻाल्हि आहे त हिन मुल्क खे बि हिकिड़ी चिन्ह जी ज़रूरत आहे, कंहिं लीडर जी ज़रूरत आहे, हिकिड़ो लीडर अहिड़ो पैदा थिए जेको ईमानदार हुजे, इंसाफ़ में बिलीव करे, अदल जे निज़ाम खे बहितर करे। सभु पॉसिबल आहे, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, सभु पॉसिबल आहे, रुगो कमिटमेंट खपे। कहिड़ी शइ जेका इम्पॉसिबल आहे, काई कान्हे का। इंसान खे अलाह ताला एॾो ताक़तवर बणायो आहे, एॾा पावर ॾिना अथई जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस वारा छा पिया ठाहिनि, जेको वणनि सो पिया कनि, जॾहिं हथ जो माण्हू ठाहे सघनि था त ॿियो छा था करे सघनि। अलाह करे हिन मुल्क में बि अहिड़ो को माण्हू पैदा थिए, अहिड़ो कुदरत असां ते महिरबानी थिए। शायदि असांजे अफ़ालनि जे करे कान्हे असां ते महिरबानी, असांजा पिरकार ख़राबु आहिनि, असां बेईमान आहियूं, असां कूड़ा आहियूं, असां कुपती आहियूं, असां अमानतुनि जो ख़्यालु नथा कयूं, असां हराम था खाऊं, असांखे हलाल रिज़्क़ हलाल जी कान्हे का, असां ग़रीब जी मदद नथा कयूं, असां शुक्र नथा कयूं। हज़रत मूसा सां ॿिनि माण्हुनि ॻाल्हायो। हिकिड़े माण्हू चयो त हज़रत मूसा तूं अलाह जी ज़ात बाबरकत सां तुंहिंजी मुलाक़ात थी। हिन चयो हा। चइण अलाह खे चयो त मूंखे रिस्क ॾियणु छॾे ॾे, बसि वधीक हाणे रिस्क न ॾिए, खोड़ थी वियो मूं वटि। वरी ॿियो माण्हू चई ॿुधो अथऊं तूं अलाह सां मिलंदो आहीं, मुलाक़ात थींदी आहे? चई हा। चई त तूं अलाह खे चयो त मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मूंखे कुझु नथो ॾीं, ऐं हुननि ॿियनि खे फलाणे फलाणे ते ॾीं पियो। चई चङो मां ॻाल्हि कंदुसि। वियो हल मथे हज़रत मूसा मोटी आयो, ॿई माण्हू मिलियसि, मुन सां मिलियो, जेको जंहिं चयो त हाणे मूंखे खोड़ आहे रिस्क वधीक न ॾिए, अलाह खे चइजांइ। चई त मुंहिंजी ॻाल्हि कई अलाह सां? चई कयमि। चई अलाह छा चयो? चई अलाह चयो त चईसि शुक्र करणु छॾे ॾे, मां बंदि करे छॾींदुसि। शुक्र करणु छॾे ॾे, मां बंदि करे छॾींदुसि। जे शुक्र कंदो रहंदो त मां ॾींदो रहंदुसि। ॿियो मिलियुसि, बा मुंहिंजो छा थियो? चई हुनखे चयो त शुक्र करणु शुरू कर, शुक्र करणु शुरू कर, तोखे मिलणु शुरू थी वेंदो। असां एॾा नालाइक़ न आहियूं जो ॻाल्हि नथा सम्झूं, जेका ॾाढी सवली आहे। शुक्र बि कयूं, सब्र बि कयूं, जंहिंजो हुकुम आहे, ऐं उन खां पोइ अॻियां बि वधूं, नियत बि ठीकु रखूं। सही सर, शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो मिंट रुगो मां तव्हांखे ॿुधायां। मूंसां अॼु मुंहिंजे दोस्त आहे मोहतरम हाजी मिठो खान लाशारी जी, मदीने मके पाक मां ॻाल्हायईं। सही, ॾाढो फ़िक्रमंद हो त छा पियो थिए मुल्क में। ज़ाहिर आहे जेको पाकिस्तानी रहे थो हुते जी ॿाहिरि मुल्क खां, उहो पंहिंजे पोयां पंहिंजे मादरे वतन जे लाइ परेशान आहे। सही, हाई साहब फ़िक्र न कर, मादी थी न मार बि, तुंहिंजो अलाह बि आहे। हीउ नेठि अलाह असांजी सार लहंदो। तव्हां जिन शयुनि ते फ़िक्र था कयो, हाजी मिठा खान, तव्हांजो फ़िक्र इंसान जे फितरत जो हिसो आहे, त इन करे भली कयो, रखो मुंहिंजे अलाह ते, सभु ठीकु थी वेंदो। ऐं जेके तव्हांजा दुखड़ा आहिनि सभु ठीकु थी वेंदा। ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशि रखो जी।
पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इक़्तिदार में अची समूरनि सियासी क़ैदियुनि खे असां आज़ादु करे छॾींदासीं, पर मरियम नवाज़ चयो आहे जेकॾहिं को वज़ीर आज़म हुनजी घरवारी चोरी करे त छा कानून हरकत में न अचे। हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, जी तइलीम ॾिसो, तइलीम ॾाढी इम्पॉर्टेंट आहे। सही। इल्मु इंसान खे अकुल थो ॾिए, जी दीदवर थो बणाए, ठीकु आहे। न मरियम जी तइलीम आहे, जी। न नवाज़ शरीफ़ जी तइलीम आहे, न शहबाज शरीफ़ जी तइलीम आहे। हिननि रुगो छा हो जो ॼणनि ज़ियालो कढिय, पोइ लॻे थी औलाद वांगुरु थी, पुटनि वांगुरु थी, ॼणनि ज़ियाल इन्हनि जे पीउ जो वास्तो थी वियो। उन्हनि खे माण्हू खपंदो हो पंजाब मां, जेको पंजाबी शॉविनिस्ट हुजे, जेको नवाज़ शरीफ़ साबित थियो। हाणे उहे उन्हनि खे न को इल्मु आहे न को अकुल आहे, इहो कोन था सम्झनि त अॼु उन सां थींदो, सुभाणे असां सां इन खां बदतर थींदो। पर ॻाल्हि आहे त हीउ ॾिसो न, इमरान ख़ान जो त पहिरियों हिकिड़ो टर्म हो 3.5 साल, PTI जे बानी चेयरमैन जो PTI। हिननि त अलाए केतिरा टर्म रहिया आहिनि। हिननि खे त अखियूं खोलणु खपनि, हिननि खे त इहे ॻाल्हियुनि जी एप्रिशिएट न करणु खपे, हिननि खे त चवणु खपे ग़लति ग़लति आहे, सही सही आहे। हाणे माना हीअ कहिड़ी लीडरशिप ॾींदा? इन करे इन्हनि खे मुंहिंजे नज़र में इहा ई नाल ई काफ़ी आहे त नाल माण्हू ॿियनि जे सज़ा ते ख़ुशि कोन थींदो आहे। सही। हीअ ख़ुशि पिया था थियनि, जश्न पिया था मल्हाइनि, ऐं ज़ाहिर थो थिए पोयां जेका बदबू पई अचे, इहो पई बदबू अचे त असां कराइण में हिसेदार आहियूं। भई ॻाल्हि इहा आहे त केर बि हुजे, दुश्मन बि हुजे, त उन ते तकलीफ़ अचे त तव्हांखे हुकुम आहे, तव्हां ख़ुशि न थियो, पोइ शायदि पाण बि तॾहिं था ख़्वार ख़राबु थियनि। ईअं करणु सोच ई ग़लति आहे। जेका सोच केरु रखे थो त जेकॾहिं सपोज़ मुंहिंजे दुश्मन खे का सज़ा अचे थी त इहा सोच रखणु ग़लति आहे त भई जेको आहे सो वाह वाह कजे, वाह वाह न कजे, छो त जो जलाता है किसी को खुद भी जलता है ज़रूर। इन उनजो बि वारो अचिणो आहे। त तंहिंजे करे मां इहो चवंदुसि त बदकिस्मती पाकिस्तान जी हिकिड़ी इहा बि अथव त तव्हां लीडरशिप त ॻोल्हियो न शुरू खां वठी। चलो जी, क़ाइद ज़माने जनाब बैरिस्टर हो, लियाकत अली ख़ान जी कहिड़ी क्वालिटी हुई भाई? उनखां पोइ ॿिया जेके जेके माण्हू आया सवाइ हुसैन शहीद सरवर्दी जे, ॿियनि जी कहिड़ी हुई? हुसैन शहीद जो बैरिस्टर हो, टॉप जो बैरिस्टर हो। पर उनखां पोइ जंहिं ईंदा अचो, नवाज़ शरीफ़ जी कहिड़ी क्वालिफिकेशन आहे? यस, बेनज़ीर जी क्वालिफिकेशन, यस, शहीद भुट्टे जी क्वालिफिकेशन हुई। पर हाणे जेका लीडरशिप आहे उनजी कहिड़ी क्वालिफिकेशन आहे? ज़रदारी साहिबु छा पढ़ियो आहे? मिसाल मौलाना फज़लुर रहमान कहिड़ी PhD डिग्री करे आयो आहे, हुनखे कॾहिं कश्मीर कमेटी जो, कॾहिं ॿाहिरि मुल्क पिया घुमनि, कुझु बि कोन थींदो आहे, कश्मीर जे नाले में का ॻाल्हि कान थींदी आहे। सो मुंहिंजो चवण बदकिस्मती ख़बर कहिड़ी आहे? बदकिस्मती हिते थी अचे त तव्हां ॿियनि मुल्कनि जा टॉप प्राइम मिनिस्टर ऐं मिनिस्टर ॾिसंदो, पढ़ियल लिखियल, प्रोफेसर, समझदार, सेल्फलेस, पंहिंजी ज़ात लाइ न सोचींदा। जर्मनी जी चांसलर रिटायर थी वञी 1 बेडरूम या 2 बेडरूम जे फ्लैट में रही, पंहिंजो कमु पाण बि करे। मुल्क उहे तरक़ी कंदा आहिनि, मुल्क उहे तरक़ी कोन कंदा आहिनि जिन जा हुकुमरान अचनि पास हिक ॿिए खे वारो वठराइनि ऐं हिक ॿिए खे ढकु ढकनि हिक ॿिए जो, ऐं उनखां पोइ वरी डेमोक्रेसी जी जमहूरियत जी ॻाल्हि कनि। हीअ न मुल्क जी तबाही जो सबबु इहो आहे जो असां ॿियनि जे दुखड़नि ते या केर बि हुजे, ABCD हुजे, ख़ुशि थियूं, छो त इहो पंहिंजो वारो बि ईंदो। अहिड़ो ट्रेडिशन विझिजे जेको चइजे त भई न इहो ग़लति पियो थिए ऐं हाणे थियणु न ॾींदासीं, हाणे इंसाफ़ थींदो। हिननि में टुहा आई ॻाल्हि ई कान्हे। उहो साॻिया ई लाटूं, साॻिया ई चुग, साॻी सोच रहंदी, पाकिस्तान कोन तरक़ी कंदो। अच्छा, बिलाल भुट्टो चयो आहे त इक़्तिदार में अची समूरनि सियासी क़ैदियुनि खे असां आज़ादु करे छॾींदासीं। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, बिलाल भुट्टो ज़रदारीअ जी जेका कंपेन हले पई, इलेक्शन कंपेन, हुन में स्ट्रेटेजी हुनजी इहा आहे त कीअं असां PTI जो वर्कर जंहिंखे मौक़ो मिले त कीअं असां हुनखे कैश कयूं, तंहिंजे करे हू खोड़ शयूं अहिड़ियूं करे पियो, ॻाल्हाए पियो। मिसाल जेकॾहिं चइजे त इहो चवण जो मतिलबु आहे त असां PTI जो बानी खे बि छॾींदासीं, चवण जो इहो इशारे ॾियण जो मतिलबु इहो आहे त इहा पॉलिटिकल स्ट्रेटेजी आहे जेका ठीकु आहे, ठीकु आहे पॉलिटिकली। त मां इहो चवंदुसि त ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त हिन जे पोयां बिलाल भुट्टो ज़रदारी पोयां बि दिमाग़ आहिनि। शेरी रहमान, ताज हैदर, इहे सभु पॉलिटिकल एनिमल्स आहिनि।
सही उनखे ॿुधाईंदा रहनि, गॾु आहिनि, उनखे सम्झाईंदा था रहनि या बहरहाल। त तंहिं करे इट इज़ अ गुड पॉलिटिकल स्ट्रेटेजी त तव्हां पंजाब में ख़ासि तौर उन्हनि खे ज़रूरत आहे पीपल्स पार्टी खे त जेको PTI जो उहो जेको ॿुॾतर जो शिकार आहे मुना सां ॾे अचे। सही। अच्छा सर, शहबाज़ शरीफ़ चयो आहे त माज़ी मां सबक़ु हासिल करे असांखे अॻिते वधणो पवंदो। 90 जे ॾहाके में मुल्क पाड़ेसी खां बि अॻिते हुयो। यार छॾ 90 जे ॾहाके में, ॾहाके में किथे असां हुआसीं। 1980 खां पोइ त असांजो तबाही बर्बादी शुरू थी जनरल ज़ियाउल खां पोइ। छा में असां अॻिते वियासीं। सही। 98 में मां MBA करणु वियो हुउसि इंग्लैंड, त असांजो पाउंड 100 रुपए जो हो। जी। इंडिया जो पाउंड 60 रुपए जो। छा में बहितर हुआसीं, छो त इंडियन पार्टिसिपेंट्स बि हुआ न। जी। 57 रुपए जो या 60 रुपए जो। भली ॾिसो हींअर गूगल ते वञी करे ॾिसे त 98 में असांजो पाउंड किथे हो, हुननि जो पाउंड किथे हो। अचई खामखा जी ॻाल्हियूं असां सभिनी खां परे बींग गई तव्हां कई। तव्हां ऐं पीपल्स पार्टी ॿई मेजर कंट्रीब्यूटर आहियो। ऐं पोइ मुशर्रफ खे त चऊं ई चऊं, जनरल ज़ियाउल खे त चऊं ई चऊं, त फ़ौजी आहिनि न, तंहिं करे उहो उन्हनि जो OVN या उन्हनि खे असां नथा करे सघूं उन्हनि जे लाइ। तव्हां छा कयो? अच्छा ॿी ॻाल्हि ॿुधो, मां चवां थो जेकॾहिं ही पाण में धुरियूं न विढ़नि हा ऐं 88 में भली ज़ियाउल गुज़ारे वियो ऐं उनखां पोइ जेकॾहिं ही पाण में हिक ॿिए सां ठीकु हलनि हा ऐं इंसाफ़ जो दौरु आणनि हा, करप्शन खां जेको आहे सो पाक हिकिड़ो मुआशिरो ॾियनि हा, सिस्टम ॾियनि हा, ही मुल्क लाइ किथे वञी पहुचे हा? ही मुल्क लाइ किथे वञी पहुचे हा? उहो त कंदासीं कोन, उहो त कयो कोन अथनि। तव्हां पंहिंजा पेट भरिया आहिनि पंहिंजे। हींअर बि वियो हुई जॾहिं प्राइम मिनिस्टर हो तुर्की वियो त पुट खे छो घुरायो थो, जंहिं ते वारंट आहे हिते कोन, उतां खां लंडन खां आयो तुर्की। ऐं पोइ ॿुधण में इहो आहे त हुन सोलर प्लेटुनि जो या उन्हनि जो सॼो उन्हनि खां सौदो कयो, जंहिंमें पोइ उनखां पोइ हुननि चयो त सोलर प्लेटुनि ते टैक्स ई कोन्हे को। जॾहिं अहिड़ो तव्हां कमु कंदो त तव्हां लीडर छा चाहियो? तव्हां त कारो दुकानदार आहियो, त दुकानदार आहियो चओ था पंहिंजो दुकान चिमकाइण। सही। सब ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन शॉर्ट ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। सर, इलेक्शन कमीशन तरफ़ां बलोचिस्तान ऐं KPK में अमन अमान जी सूरत हाल जे वजह सुभाणे अहम इजलास सॾायो वियो आहे ऐं चूंड निशान में रद्द बदल खे ते बि इलेक्शन कमीशन सुभाणे इजलास सॾायो वियो आहे, जंहिं ते इशारो न पियो वञे त चूंड मुलतवी थी सघे थी। अना करे ॾिसो ॻाल्हि ॿुधो, चूंड त मुलतवी न थियणु खपे, चूंडूं त थियणु खपनि मुख़्तलिफ़ तबक़नि ते। हा, फेयर इलेक्शन्स थियणु खपनि। फेयर इलेक्शन्स, न त पोइ ईअं ई करणियूं आहिनि त पोइ न थिए। इलेक्शन्स अहिड़ियूं हुजनि जेके फेयर थियनि ऐं हाणे मुल्क जो खोड़ 75 साल थिया आहिनि, 76 साल असां तबाही बर्बादी खोड़ कई आहे। हाणे छॾियूं, हाणे ठीकु कयूं त पोइ फेयर इलेक्शन्स थियणु खपनि, छो त जंग में बि इलेक्शनूं थींदियूं आहिनि। इलेक्शन जो मतिलबु आहे माण्हुनि खां मैंडेट वठणु त कहिड़ी पार्टीअ खे पावर मिले ऐं उहा पार्टी वरी अॻियां डिलीवर करण जी ॻाल्हि करे। ठीकु। जेसि ताईं सुवालु आहे त मौजूदु हालतूं जेके लॉ एंड ऑर्डर जूं ॿुधण में पियूं अचनि, ॾिसण पियूं अचनि, कैंडिडेट पिया मारिजनि, बम ब्लास्ट पिया थियनि, सो इहो इन्हनि हालतुनि में वाक़ई इलेक्शन ॾुखी थी पवंदी, इन में को शक कोन्हे। पर ॾिसूं सुभाणे कहिड़ो फ़ैसिलो थो थिए। असां अॻकथी नथा करे सघूं, कुझु बि नथा करे सघूं, पर बहरहाल अलार्मिंग सिचुएशन आहे जंहिंमें इन क़िस्म जो इजलास सॾायो वियो आहे। ॾिसूं छा थियो थिए। अच्छा, कोइटिया जी सर पीपल्स पार्टी उम्मीदवार जाफ़ी साहिब बि दस्ती मामिलो थियो आहे, जंहिंमें 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं KPK में बाजोड़ में PTI जो आज़ादु उम्मीदवार कल थी वियो आहे। हा, न सूरत हाल त का चङी कान्हे न, पर हाणे असां इहो बि नथा चई सघूं न त पोस्टपोनमेंट जे लाइ थी आहे, असां चई नथा सघूं। ख़दशो त ज़ाहिर करे सघूं था, बाक़ी नथा चई सघूं त पोस्टपोन थींदियूं या छा थींदियूं। अच्छा, सही। अच्छा सर, PTI तरफ़ां 1 हफ़्ते अंदरि वरी ॿीहर इंट्रा पार्टी चूंड कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। सुठी ॻाल्हि आहे यार। ॻाल्हि इहा आहे त इहो कमु हुननि खे पढ़ियल लिखियल माण्हू आहे, पर मूंखे त लॻे थो त डड आहे, डड जी इमरान ख़ान PTI जो चेयरमैन। इहो पहिरीं कमु करणु खपंदो, इहो छाजे लाइ इहे शयूं छॾणु खपनि। मूंखे लॻे थो त न को उहो कंहिंजी ॿुधे थो, न वरी ख़ुदा कुल शादियुनि में पूरो आहे, बेगुमात खे मैनेज करण में पूरो आहे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे, छो त मूंखे ऑनेस्टली डिसअपॉइंट कयो आहे हुन PTI जे चेयरमैन। सही।
हिकिड़ो नॉन सेंस क़िस्म जो माण्हू आहे जेको वक़्तु सही वक़्त ते सही फ़ैसिला कोन थो करे। बाक़ी हाणे हीरो आहे त हुन हीरे खे छा कयूं। ऐं वरी कुदरत हुनखे इहो इहा बि हिकिड़ी ॾिनी आहे मोकियो जो जेल में हली वियो आहे। हाणे उहो त माण्हू जेके हिन जा माण्हू हीअ साईं ॾिसो न ॻाल्हि ॿुधो, हीअ हिन मुल्क जो हीरो त रहियो आहे न। सही। क्रिकेट जो हीरो रहियो आहे, वरी क्रिकेटर थी करे वरी जे अस्पतालूं ठाहे, यूनिवर्सिटियूं ठाहे, तंहिं करे हिन ज़ाती। पर हाणे हींअर लॻे थो त 80 में त कोन्हे, 70 त क्रॉस करे विया, पर हुन में मत खसी त सलाए छा सम्झ में ॻाल्हि नथी अचे। त इहे पहिरीं करणु खपंदियूं ॻाल्हियूं जिन कई पिया न। मां ॿुधायां थो न, 2 टे दफ़ा कमिटीज़ ठाहियूं ऐं हिकिड़ो इंटीरियर मिनिस्टर सेक्रेटरी हो, नालो मूंखां विसरी वियो आहे, उनखे हिन इलेक्शन जो कैंपेन जेको उहो बि भॼी वियो छॾे। जी भई तूं जॾहिं ॻाल्हि थो करीं तहरीक इंसाफ़ जी, त इंसाफ़ थियणु खपे। तुंहिंजी पार्टीअ में इंसाफ़ ॾिसंदा माण्हू त थींदो न। सही। इंसाफ़ न सिर्फ़ु थिए पर ॾिसण में बचे न। सही। तो इंसाफ़ तूं पाण नथो करीं त बाक़ी कोर्ट न खाली कोर्टूं ठीकु पियूं कनि। MQ में JUI विच में कराची जे मुख़्तलिफ़ तकनि ते इता थी वियो आहे। जमात इस्लामी खे बि करिणो मूंखे लॻे थो कंदा जी। जमात इस्लामी MQM ऐं इहे कंदा। उनजो रीज़न इहो आहे, या वरी पोइ जमात इस्लामी ऐं MQM जो जोड़ो थींदो पर पोइ पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो। सही। पर मां सम्झां थो त उन्हनि जी लीडरशिप खे मतां इहे सम्झी जमात इस्लामी, जमीयत उलमा इस्लाम ऐं MQM गॾु कैंडिडेट लाहिनि पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में जी। त पीपल्स पार्टी हिन भेरे मेयर हुननि जो आहे त पेनिट्रेट कंदी, सीटूं कुझु वधीक खणंदी मुंहिंजो अंदाज़ो आहे। सही। अच्छा, IMF अॻकथी कई आहे त हलंदड़ साल पाकिस्तान जी माइशी तरक़ी सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। तमामु घणो सुस्त रफ़्तारी। मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां जी। हिन महीने में यानी जनवरी में $1 बिलियन घटि आई आहे न, जेको ॿाहिरां माण्हू मोकिलींदा आहिनि पैसा। $1 बिलियन। ही जेको मौजूदा निज़ाम आहे, हिन निज़ाम जे करे माण्हुनि जो एतमाद कोन्हे। माण्हू पैसा त PTI जे हुकूमत में माण्हू पैसा थ्रू बैंक मोकिलींदा। उहो PTI जो इन्फ्लुएंस आहे। जेके माण्हू पैसा मोकिलीनि था ॿाहिरि में, मुल्क खां ॿाहिरि रहंदड़ तारकीन वतन था चऊं जिन खे, ऐं उहो हाणे उहो हिन महीने $1 बिलियन, हींअर मां स्टेटमेंट बि ॾिठी त $1 बिलियन घटियो आहे। सो सुस्त रवी त आहे। सही। 100% सुस्त रवी आहे। अलाह ख़ैर करे, सुस्त रवी असां अफोर्ड नथा करे सघूं। जीअं कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो न, हिकिड़ो त सुस्त रवी आहे, ॿियो वरी असांजा छा ख़र्च घटि नथा थियनि। हिकिड़े माण्हू खे ॾिसो, MP खे गाॾी आहे, पंहिंजो मिनिस्टरनि खे गाॾियूं आहिनि, जजनि खे गाॾियूं आहिनि, फौजनि खे त फौजी आहिनि ई आहिनि पंहिंजे डिस्पोज़ल ते, उहे जेतिरा वणनि ते था खणनि। सो तंहिंजे करे असां सीरियस ई न आहियूं त असां पंहिंजे मुल्क खे ठाहियूं। सही। सभु प्रोग्राम ख़तमु थी चुको आहे। नाज़रीन, इन प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा।